असीं मौजूद आहियूं करमपुर बरसां करमपुर थाने जी हद इंडस हाईवे शेरगढ़ वारे इलाइक़े में। हिते रात देर सां नामालूम हथियारबंदनि ट्रक के मथां सिधी फायरिंग करे ॿिनि ट्रक ड्राइवरनि मुश्ताक ममदानी ऐं अली मुराद ममदानी के हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी विया आहिनि। वारसनि पारां वाक़े वारे हंधि इंडस हाईवे ब्लॉक करे रोड ते धरणो वियो आहे। अचो त मुगिन जे वारसनि सां वाक़े मुतल्लिक़ ॻाल्हि ॿोल कयूं था। ते फुर ऐं धाड़ो जो मामूल बणिजी वियो आहे। असां रोज़ अचण वञण वारा माण्हू ग़रीब माण्हू काॾे वञूं ऐं कंहिंजो दर पुछायूं। अमीर नवाब जागीरदार हितां जा निंड सुतल आहिनि। हितां जा जेके बि ड्राइवर ग़रीब अवाम आहे, हे ॾिसो, हे रोज़ाना टायर फाड़ियूं था वञनि, गाॾियुनि खे सिधियूं गोलियूं हयूं था वञनि ऐं माण्हू अगवा कयूं लाथियूं था वञनि। हे कहिड़ी हुकूमत आहे, कहिड़ी गवर्नमेंट आहे? असां कंहिंजो दर पुछायूं, कंहिंखे चऊं? कोई अमलदार नथो पहुचे। हिन महिल ताईं न SP साहब पहुतो आहे, न DIG पहुतो आहे, न कोई हितां जो वॾेरो को चङो को मोतबर न उहो पहुतो आहे। हे ॾिसो, हे हालत आहे, हे ॾिसो। ठीकु आहे साईं। हथियार बंद अग में उहा गाड़ी मां पाण हलायां पियो। जॾहिं गाड़ी अॻुवां हथियार बंद निकिता आहिनि, मां पोइ ब्रेक ॾेई परते भॼी वियो आहियां। पुलिस ऑफिसर जेके बि हुया असांजे मथां फायर कयो। जॾहिं हथियार बंद हुनखे अगवा करे असां पोयों हिते पोट लॻाए पुलिस हुकूमत आयो, चैन आई, बस्तर बंद आयो, मोबाइल आया, बाबा तव्हां नथो असां हलो। हितां विया हुतो फायर करे खामखा फायर करे मोटिया। मां पुछो तव्हां फायर कई आहे, ॾिठो वेई? हिकिड़े चो पुलिस वारे सां ॾिठासीं, ॿिए चो कोन ॾिठासीं। यार भई को हेॾो बीठो आहे, चाहे हेॾो बीठो, असांजी मोटियूं असांजे मथां फायर कयूं, असांजे मथां फायर कयूं। हिते साम्हूं बीठा आहिनि, हेॾे पुलिस बीठी आहे। अगवा थियल घणा ॼणा आहिनि, किथां जा रहवासी? केरु अगवा थियल? जेके अगवा थियल कश्मीर जा आहिनि। 2 ॼणा जी, हिकु मुंहिंजो सौट हिकु ॿाटियो आहे। अच्छा जी। तव्हांजो छा मुतालबो आहे? मुतालबो असांखे हमरा 50,000 थी मिलनि। ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। ॿिए ते इहा वरी महीनो गुज़री वञे, 5 महीना गुज़री वञे। असांखे महिरबानी करे SP साहब खे अपील कयूं था, असांखे हमरा वापसि मिलनि। न को पुलिस वारो आयो आहे, न केर बि आयो आहे। राति पुलिस वारा ईअं बीठा आहिनि, हो गाॾी जे अॻो आहिनि, हो गाॾी जे पोइ आहिनि। ACP अॻो बीठो अथनि, पोइ बि नथा विड़नि, न ॻाल्हाइनि था। गाॾियुनि खां अॻ में हिक ॿिए सां वेठा आहिनि, आम्हूं साम्हूं वेठा। हो रोड जे पासे, हुन पासे आहिनि दाड़ेल, पुलिस वारा हुन पासे आहिनि। जीअं असांजा गाॾी वारा आया, ईअं गाॾी वारनि खे फायर करे असांजा 2 ॼणा खणी विया। पुलिस वारनि कुझु बि कोन कयो। हर शइ बि पंहिंजा ड्राइवर असांजा भॻा वञे, बाबा असांखे हथियार ॾियो, असां हलायूं। चई पोइ असांजो छा वञे, असां पंहिंजा मुड़ुस मारायूं, असां 50,000 जे करे असां मरूं। बाक़ी असां ड्राइवर मरूं पिया, सरकार पई ॾिसे, हुकूमत पई ॾिसे। हे तमाशो हुकूमत कयूं बीठी आहे असां ग़रीबनि जे लाइ। हे हुकूमत वाले केरु आहे? कहिड़े शहर जा रहवासी? अदा कश्मीर जा। अली मुराद मुश्ताक चाचो भाटिया आहिनि साईं। हा, ममदानी। तव्हांजो हाणे छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे, असां रोड न खोलींदासीं, असांखे माण्हू मिलनि। हा जी नाज़रीन, मुगवी मुश्ताक ममदानी ऐं अली मुराद ममदानी जे वारसनि जो चवणु हो त नामालूम हथियारबंद राति ट्रक मथां जेका त अंधाधुंध फायरिंग करे असांजे 2 नौजवाननि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी विया आहिनि। ऐं उन्हनि जो इहो बि चवणो हो त पुलिस रोड ते मौजूदु हूंदे बि हथियारबंदनि सां का बि मज़ाहमत न कई। उन्हनि मुतालबो कयो त असांजे मुगियुनि खे जेको आहे तुरत बाज़ियाब कराए वञे। बाज़ियाब न थियण जी सूरत में असांजो जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त असीं वाक़े जी इतला ते राति ई वाक़े वारे हंधि पहुतासीं। हथियारबंदनि सां जेको आहे त मज़ाहमत कई थी, लेकिन उनजे बावजूदि हथियारबंद मुगियुनि खे ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते ट्रक मां लाहे नामालूम हंधि खणण फरार थी विया आहिनि। ऐं पुलिस जो इहो बि चवणु आहे त करमपुर पुलिस समेत ज़िले जी मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जेकी नफ़री आहे उहा जेको आहे त ॾोहरनि पोयां वियल आहे। कैमरामैन टीम सां गॾु साथी रिपोर्टर फ़क़ीर ग़ुलाम हुसैन बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।